अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त ही वीडियो उन्हनि दोस्तनि लाइ ठाहे रहियो आहियां जेकी दोस्त पेपर ग्रुप ते टिक नथा करे सघनि, जवाबु नथा ॾेई सघनि ऐं हुननि सवाल कयो आहे त असांखे पेपर टिक करणु नथो अचे। सो उन्हनि खे हिकिड़ो मूं आसान तरीक़ो इहो बि ॿुधायो त तव्हां जेको आहे उन्हनि जा पेपर जा जेके ऑप्शन आहिनि उहे तव्हां पंहिंजे हिकिड़े पेज ते लिखो, उन जी तस्वीर कढी करे जेको आहे ग्रुप ते शेयर करे सघो था। उहो बि दोस्तनि अमल कयो ऐं उन में बि जेको आहे सुठी मोट मिली आहे। पर हीअ बि आसान तरीक़ो आहे ऐं हिनखे सम्झण जे लाइ ऐं तव्हांखे थोरो हिन ते गौर करियो। सभ खां पहिरियां असांखे जेको पेपर अचे थो ग्रुप ते उनखे सिलेक्ट करिणो आहे। हीअ सिलेक्ट कयोसीं पेपर खे। हाणे असीं हिननि खे जेके ही 3 डॉट लॻल आहिनि कुंड ते, इन्हनि 3 टुपकनि खे असीं क्लिक कंदासीं त ऑप्शन अची वियो इन्फो ऐं कापी। हाणे असांखे कापीअ खे क्लिक करिणो आहे। जॾहिं कापी खे क्लिक कयोसीं त मैसेज कापीड थी वियो। हीअ जेको आहे मैसेज कापी थी वियो। वरी असां हिनखे हाणे ग्रुप ते पेस्ट करियूं था। हीअ ग्रुप ते पेस्ट थी वियो। हाणे हिन जो आख़िरी सुवाल पेपर जो आयो आहे सभ खां पहिरियां त असांखे जेकॾहिं आख़िरी सुवाल खां शुरूआति करणी आहे त असां आख़िरी सुवाल खां जेको आहे शुरूआति कंदासीं। हीअ जेको कुंड ते गुॾे जो निशान आहे इनखे क्लिक कंदासीं त असां जेको आहे हिन आख़िरी सुवाल ते टिक करियूं त कहिड़ो असांजो सही ऑप्शन आहे। आख़िरी सुवाल आहे, हीअ सुवाल आहे पेपर जो, तराइल में कुल केतिरियूं सीटूं थियनि थियूं? 8, 7, 14। त हाणे जवाबु आहे 8। त हिते असीं हिनखे टिक करे क्लिक करे 8 ते बीहारे असां कर्सर खे हाणे असीं जेको आहे हणंदासीं गुॾे खे। हीअ गुॾे खे हयोसीं, हीअ ऑप्शन खुली आया। हिन में तव्हांजा ऑप्शन आहिनि, गुल जो ऑप्शन आहे, हीअ बाहि जो ऑप्शन आहे, बाज़ जो ऑप्शन आहे, राइट जो ऑप्शन आहे, किताब आहे, चश्मो आहे। हीअ जेको आहे असांजो जेको इम्तिहान हाल में अक्सर जेको असां टेस्ट ते ॾींदा आहियूं, टेस्ट कंदा आहियूं, त हीअ ऑप्शन हूंदो आहे ब्लैक जो डॉट जो। हीअ असां ब्लैक डॉट खे सिलेक्ट कयोसीं। हाणे असीं अॻिते वधंदासीं त असां जेको आहे पहिरें सुवाल खां जेको आहे असां माना सिलेक्ट करणु शुरू करियूं। त असां पहिरें सुवाल खां सिलेक्ट करणु शुरू कंदासीं त असांजो हीअ जेको आहे पहिरियों सुवाल ॾे हलूं था पिया। त हीअ असांजो पहिरें सुवाल ते पहुचण जे लाइ हीअ असांजो पहिरियों सुवाल आहे, अलहदाद ॿोहे जी PhD जो मौज़ू छा आहे? सहाफ़त, ॿोली, शाइरी। हाणे असांखे कर्सर खे हिते टिक करिणो आहे। हाणे असांखे वरी हिन गुॾे खे टिक कंदासीं त हाणे असांजा ऑप्शन अची विया। वरी असां हिनखे हाणे क्लिक करियूं था राइट वारे ऑप्शन खे। हीअ राइट वारो ऑप्शन क्लिक कयोसीं त हीअ जेको आहे असांजो हाणे क्लिक थी वियो, सिलेक्ट थी वियो। हाणे जेकॾहिं असां अञा ॿियो तरीक़ो आसान कयूं त इनखे बि जेको आहे असीं हिनखे थोरो प्रेस कंदासीं, राइट जे ऑप्शन खे प्रेस कंदासीं त हीअ ॾिसो कापीअ जो ऑप्शन अची वियो। हिनखे असीं कापी कयोसीं राइट वारे ऑप्शन खे। हाणे असांखे बार बार हिन गुॾे ॾे वञण जी ज़रूरत न आहे। हाणे असांखे आसान तरीक़े सां असांखे ॾिसणो आहे त असां जेको आहे हलो असीं हिनखे ॾिसूं था अलाना साहिब जे सुवाल खे। असांखे हाणे कहिड़े तरीक़े सां आसानी सां असांखे गुॾे खे क्लिक करण खां बग़ैर ई असां उहो ऑप्शन टिक वारे ते हणी सघूं था। हेठियनि मां अलाना जो नाविल चूंडियो, लाश, खूनी, चोर। त हाणे अलाना साहिब जो नाविल आहे लाश। हिते असां सिलेक्ट कयोसीं लाश वटि। हाणे असीं थोरो ज़ोर नोसीं हिनखे प्रेस कयोसीं, थोरो हिनखे ज़ोर ॾेई हाणे असां प्रेस कयोसीं। हाणे ऑप्शन अची विया पेस्ट ऐं जेको आहे सिलेक्ट ऑल। असां पेस्ट खे हणंदासीं त हीअ ऑटोमेटिकली असांजो सिलेक्ट वारो ऑप्शन हिन ते अची वेंदो। ठीकु आहे। इन खां बाद में असांखे जॾहिं पेपर कंप्लीट थी वञे त असां हिनखे तीर वारे निशान खे जेको तव्हां जंहिं ते मैसेज मोकिलींदा आहियूं हिनखे दॿाईंदासीं त हीअ असांजो पेपर मथे अपलोड थी वेंदो, ग्रुप ते पेपर अची वेंदो जेके असीं जवाबु ॾिना हूंदासीं। सो हीअ आहे आसान तरीक़ो ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे ॾिसी ऐं सम्झण जी ज़रूरत आहे। महिरबानी।